रुञन में रड़ थी जहिड़ी करे जो इए न औरत होए इए ता आह इश्क जी। सभिनी खां पहिरियां तव्हां सिराज इंस्टीट्यूट ऐं मैडम फहमीदा हुसैन, मैडम अनीस ऐं संदन समूरी टीम खे मुबारकूं थो ॾियां जिन हिकु शानदार प्रोग्राम तरतीब ॾियो। ऐं सॼे ॾींहं जो प्रोग्राम आहे। ज़ाहिर आहे कुझु दोस्त थकिजी था पवनि, वञनि था ॿाहिरि, वरी अची था वञनि। इहो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं हलंदो रहंदो। मैडम वहीदा ॾाढियूं तल्ख़ ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं हक़ीक़त इहा आहे त हीउ प्रोग्राम हूंदा ई हिन जे लाइ आहिनि त अचो सूरनि वारियूं करियूं सूर प्रचार। हिकिड़े क़िस्म जी सूर प्रचार बि आहे ऐं अंदर जूं ॻाल्हियूं बि आहिनि, मन अंदर जूं ॻाल्हियूं बि आहिनि। सिंधी अदब में औरतुनि जे हवाले सां ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त जीअं तहज़ीब जी अॾींदड़ औरत आहे, बिल्कुलु ईअं ई अदब जी अॾींदड़ बि असल में औरत आहे। लोली खां लाॾे ताईं जो जेको लिटरेचर आयो आहे उन जी तख़लीक़कार बुनियादी तौर ते औरत आहे। असांखे मुख़्तलिफ़ किताबनि में हवाला मिलनि था त पहिरीं सिंधी शाइरा मिरखां शेखिण आहे जेका सुमरन जे दौर जी आहे, जंहिं लाॾा लिखिया आहिनि। पर असां जेकॾहिं गहराई सां मुतालियो कयूं त कई अहिड़ियूं शाइराऊं आहिनि जिन जा नाला सरे फ़हरिस्त न आहिनि अची सघिया, बल्कि उन्हनि जो तमामु वॾो कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे। हिते आउं सिर्फ़ु एब्स्ट्रैक्ट ई साम्हूं रखी सघंदुसि। पीर हुसामुद्दीन राशिदी पंहिंजे किताब हदीक़तुल औलिया में सुमरन जे दौर जी हिकिड़ी शाइरा जो हिकिड़ो शेर ॾिनो आहे त वसी तां वस आलम लॻो यासरे। सुमरन जे दौर जी शाइरा आहे। ऐं सम्झां थो जेका हुन वटि जेका पुख़्तगी आहे, आर्ट जी पुख़्तगी आहे, उहा शायदि हुन दौर जे मर्द शाइरनि वटि बि कान्हे का। जेको शेर में हिकिड़ो आर्ट आहे ऐं हुन में जेको आर्टिस्टिक अप्रोच आहे, वसी तां वस आलम लॻो यासरे हाणे क़ीमत तरस जो मुंदूं मोटी आयूं। सुमरन जे दौर जी इहा शाइरा आहे जंहिंखे पीर हुसामुद्दीन राशिदी मजज़ूब सालकियाणी सॼो आहे। असां अॻिते दर्जा बदर्जा जेकॾहिं मुख़्तलिफ़ दौरनि में अचूं त अरगुननि जे दौर में असांखे माई सारा जो ज़िक्र मिले थो जेका तमामु आला पाए जी शाइरा हुई। कल्हुड़नि जे दौर में ॿियनि शाइराउनि सां गॾु असांखे माई नेमत जो ज़िक्र मिले थो, या जंहिंखे माई नियामत चऊं था। त उन जो जेको कंट्रीब्यूशन आहे, हिकु त हुनखे शाह जो सॼो रिसालो यादि आहे, उहो हू जेको आहे सो कंपोज़ करे थी या उहो ॿुधाए थी, लिखाए थी। ऐं ॿियो हुन सां गॾु हुनजी पंहिंजी शाइरी जा बि तमामु घणा मिसाल मिलनि था। त कल्हुड़नि जे दौर में इहा तमामु वॾी शाइरा असांखे मिले थी। असां टालपुरनि जे दौर में अचूं त उन दौर में असांखे कई शाइराऊं मिलनि थियूं। अंग्रेज़नि जे दौर में असांखे रुकी बाई या निमाणो फ़क़ीर, बिल्कुलु ईअं ई जीअं माई नेमत या नियामत लतीफ़ साईं खे मिली आहे, बिल्कुलु इन ई सतह जी जेको आहे सो रुकी बाई या निमाणो फ़क़ीर करे जंहिंखे सॾनि था, उहा शाइर आहे जेका शारह सचल आहे। सचल सरमद जी शाइरी हुनखे यादि आहे, बल्कि हुन उहो रिसालो कंपाइल कयो आहे सचल साईं जो। त हेॾे वॾे पाए जी जेको आहे सो उहा शाइर आहे। त ईअं अंग्रेज़नि जे दौर में, बल्कि जेको अंग्रेज़नि जे दौर जा पछाड़का ॾींहं आहिनि, असांखे 1938 धारे तक़रीबन चइनि मुस्लमान औरत शाइराउनि ऐं लेखकाउनि जो ज़िक्र मिले थो ऐं अछनि हिंदू जेके राइटर्स आहिनि उन्हनि जो ज़िक्र मिले थो, जेके बाक़ाइदा पब्लिश थियनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ रिसालनि में हुननि जी शाइरी ऐं हुननि जा लेख छपजनि था। गुली सदारंगाणी जो जेको नाविल आहे इतिहाद, उहो असांखे विरहाङे खां पहिरियां थो मिले। त विरहाङे खां पहिरियां तमामु वॾो रिच लिटरेचर आहे जेको ख़ासि तौर ते औरतुनि जो लिखियलु आहे। असां ते कमु असां वटि न आहे थियो, ऐं डॉक्टर अली साहब खे चवंदुसि सुञ कान्हे का, कमु कोन्हे थियो। असांजो अदब भरियो पियो आहे। असांजो अदब तमामु घणो रिच आहे। अदबी हवाले सां असां पाण भरा आहियूं। ॿिया हवाला असांजा भले कमज़ोर छो न हुजनि, अदबी हवाले सां असां तमामु पाण भरा आहियूं। ऐं असांजो लिटरेचर असां जेकॾहिं ॾिसूं त जंहिं दौर में यूरोप डार्क एज खे मुंहुं ॾेई रहियो, उन वक़्तु हिते बहितरीन नेचुरल पोइट्री थी रही हुई। त हिकिड़ो बहितरीन लिटरेचर असां वटि मौजूदु आहे। जामी साहब वेठो आहे ऐं ॿिया स्कॉलर वेठा आहिनि। त हक़ीक़त में असां अदब जे हवाले सां शायदि इहो ई असांजो विरसो आहे। सकाफ़त जे हवाले सां, अदब जे हवाले सां, तारीख़ी हवालनि सां असां तमामु घणा रिच आहियूं। बाक़ी जेके ॿिया हवाला आहिनि उन्हनि में ज़रूरु असां पोइते आहियूं। ऐं इन्हनि जा बि कई कारण आहिनि। कई जीअं जेको H.T. सोरले लिखियो आहे त मूंखां जेकॾहिं कोई पुछे त आउं चवंदुसि त दुनिया जो अज़ीम शाइर
शाह लतीफ़ आहे म्यूज़ ऑफ अफ़गान्स में उन हिकिड़ो हवालो ॾिनो आहे। ऐं हिन वक़्तु जंहिं मुल्क में हू आहे उहो उतां जो क़ौमी शहर कोन्हे, इन जा के सियासी सबब आहिनि। तो असांजा बि के सियासी सबब आहिनि या के ॿिया सबब आहिनि जो असांजे लिटरेचर खे हथु वठी, या जेके माशी मामला ऐं एजुकेशनल जेके मामला आहिनि उन्हनि खे हथु वठी पोइ हिते धिकियो आहे। न त हूअं सिंध हमेशह ख़ुशहाल रही आहे। अदब हुजे, सकाफ़त हुजे, तारीख़ी हवाला हुजनि या समाजी हवाला हुजनि, उन में तमामु घणी शाहूकारी आहे। विरहाङे खां पोइ जेकॾहिं असां अचूं था थोरो ई वेझो ई, त जेका सो जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो ज़िक्र काफ़ी थी चुको, ऐं ॿियूं जेके शाइराऊं बल्कि जेके एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि जो घणो ज़िक्र थी चुको आहे, उन्हनि खे छॾियां थो। बाक़ी ॿिया जेके नाला असांखे फौरन पोइ था मिलनि, शाह बीबी, मिसिस सुल्तान गुलाम अली, सुमेरा ज़री। 1955 में वतन जे नाले सां हू कहाणी थी लिखे, ऐं एॾी शानदार कहाणी आहे उहा। उहो जेको हितां विरहाङे जे करे हितां लॾे थो वञे ख़ानदान, ऐं उतां जो नौजवान हू पंहिंजो घर ॾिसण थो अचे, ऐं घर जे ॿाहिरां अची उहो खड़काए थो, ऐं अंदरां को ॿी ॿोली ॻाल्हाइण वारो निकिरी थो अचे, ऐं हू हुनखे चए थो आऊं घर ॾिसण थो चाहियां, त हू हुनखे चए थो हीउ घर तूं नथो ॾिसी सघी, घर हाणे मुंहिंजो आहे, छाकाणि आऊं हिन खां वॾी माड़ी उते छॾे आयो। हाणे उते छा छॾे आयो उहो तारीख़ में लिखियो पियो आहे, पर हू हुनखे हुनजो पंहिंजो उहो घर जंहिंमें हुनजो ॿारहों गुज़रियो आहे उहो हुनखे ॾिसणु नथो ॾे। त हिन विरहाङे जे करब खे जेतिरो शार्प इन कहाणी में कयो वियो आहे, उन खां पोइ हमीद सिंधी जी जेका सो मरी त आरड़ में मरजाए ताईं हिकिड़ी तवील हिकिड़ी जेका सो इहो सभु फ़हरिस्त आहे, जंहिंमें विरहाङे जो करब ऐं दर्द उन में लिखियलु आहे या उन में ॾिनो वियो आहे। ॿिया काफ़ी नाला आहिनि जिन तमामु घणो लिखियो आहे। जी ऐं ताज साहिब खे चवंदुसि त जी टीं बि आहे, उहा जी आहे जी दुरे शहवार सैयद, साईं GM सैयद जी न्याणी, जंहिं लतीफ़ साईं ते ॿाहिरां PhD करे, ऐं उन खां अलावा बि हुनजो तमामु वॾो इल्मी कद काठ आहे। साईं GM सैयद जेका पंहिंजे घर खां जेका इल्म जी लाट जेका हुन ॿारी आहे, हू सिर्फ़ु सियासतदान न आहे, हू सिर्फ़ु सोशल रिफॉर्मिस्ट न आहे, बल्कि हुन तालीम जे मैदान खे घर खां जेको रोशन कयो आहे। जी दुरे शहवार सैयद उनजो हिकिड़ो वॾो मिसाल आहे असांजे साम्हूं। ऐं इहे तमामु घणा नाला आहिनि जिन तमामु वॾो कमु कयो अदबी हवाले सां। खैरुनिसा जाफ़री जो तमामु घणो ज़िक्र थी चुको, ऐं लैला बाना, या हिननि जे असल में सिर्फ़ु हिते नाला ई ॻणाए सघजनि था, हुनजे कम ते एतिरो तवील ॻाल्हाए नथो सघिजां। मूंखे थोरो बसि ॾिजो त आऊं हिकु अधु मिसाल, हिकु अधु कहाणियुनि मां मिसाल ऐं हिकु अधु पोइट्री मां मिसाल ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। सुमेरा ज़री जी जेका कहाणी आहे थूहर, कहाणियुनि में ॿिनि तरह जा जेका सो मौज़ू आहिनि। हिकिड़ी त औरत जे मौज़ू ते मर्दनि कहाणियूं लिखियूं आहिनि, गंवारन आहे, विधवा, या ॿियूं जेके तमामु घणियूं कहाणियूं ऐं नाविल आहिनि जेके औरत जो, बल्कि पहिरियों जेको नाविल आहे मिर्ज़ा कलीज बेग जो, उहो बि ज़ीनत हिकिड़ी औरत ते ई बीठल आहे। हिकिड़ा मर्द हुया जिन औरत खे जेको आहे सो मौज़ू बणाए उन्हनि ते लिखियो, पर औरत जॾहिं औरत जो मौज़ू खणी लिखे थी त उहो उन में जेको दर्द ऐं कर्ब जेको शार्प करे थी, उनजो मिसाल असांखे कोन थो मिले। हाणे थूहर कहाणीअ में हिकिड़ी औरत जे नेगेटिव रोल खे शार्प करे कीअं थी जेको आहे लिखे। हाणे उन मां नंढड़ो मिसाल थो ॾियां त उनजो जेको मर्द किरदारु आहे, जेको ॾाढो सुकून सां रहियो पियो आहे पंहिंजे माउ पीउ सां, भेण सां, ओट त हुनजी शादी थी थिए ऐं हिकिड़ी ॿी औरत हुनजे घर में थी अचे, ऐं उहो घर जेको जन्नत समा आहे उहो हुनखे लॻे थो त हाणे उहो घर दोज़ख बणिजी वियो आहे। ऐं हुनजो हिकिड़ो डायलॉग आहे त जेकर ॾाढो आदम मिले त चवांसि छा अहिड़ी औरत लाइ तो रब खे पंहिंजी पासरी जो गोश्त कढी ॾिनो हो, तो त बेहिश्त में विंदुर लाइ साथी घुरियो पए, पर मूंखे त हिन औरत दुनिया में ई दोज़ख जो मज़ो चखाए छॾियो आहे। त हाणे इहो उहा शार्प थी करे हिकिड़ी औरत जे कैरेक्टर खे। ऐं शाइरी मां हिकु अधु मिसाल तव्हांजे साम्हूं रखंदो। रुबीना अबड़ो तमामु वॾी शाइर आहे हिन वक़्त जे, हिन दौर जी। का रम्ज़ कोई राज़ आहे इंसान खां अॻिते, इंसान जो हमराज़ आहे इंसान खां अॻिते, सभु साज़ काइनात जा छेड़े सघां थी आऊं, पर अणछियो को साज़ आहे इंसान खां अॻिते। या सोभे ते हुनजो हिकु बहितरीनु नज़्म आहे, हुनजी पछाड़ी जूं लाइनूं आहिनि। शोभा तुंहिंजो शान वॾो आहे, तो वटि मूं वटि तोले मान वॾो आहे, मज़हब खां इंसान वॾो आहे, मां बि माण्हू तूं बि माण्हू, मिटी पंहिंजी साॻी आहे, पंहिंजा मार्ग साॻिया, घिटी पंहिंजी साॻी आहे, मज़हब खां इंसान वॾो आहे। हाणे इहो जेको लाउडनेस आहे रुबीना जी शाइरी में, इहो इन जो को मिसाल कोन थो मिले। तमामु हिकिड़ी जेको आहे शार्पनेस। हाणे हिते अची असां ॼण त मर्द शाइर ऐं मर्द शाइर ऐं औरत शाइरा जे हुन सर्किल मां ई ॿाहिरि निकिरी था वञूं। जीमेन मुंघाणी जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे, ऐं जेको आहे सो मैडम फहमीदा हुसैन जे कहाणी ते मूं लिखियो बि हुयो, उनखे स्किप करे वियो आहियां, जंहिंजे लाइ जमाल अबड़े लिखियो हुयो
त असां इहो पिया सम्झो जमाल अबड़े मैडम जे कहाणियुनि ते नंढड़ो हिकिड़ो रिव्यू ॾिनो आहे, उन में हू लिखे थो त असां इहो सम्झो हुयो त सुमेरा ज़री औरत जा सभई मौज़ू ॾेई छॾिया आहिनि, पर जॾहिं मूं फ़हमीदा हुसैन जी कहाणी पढ़ियूं आहिनि त मुंहिंजो मग़ज़ चकराइजी वियो आहे त औरत जा मौज़ू त अञा रहिया ई हाणे पिया आहिनि जेके हिननि कहाणियुनि में खोलिया विया आहिनि। पर मैडम जो कंट्रीब्यूशन तहक़ीक़ में एतिरो आहे ऐं जेका सो तनक़ीद जे हवाले सां एतिरो आहे जो हुनजे कहाणीकार वारो पहलू ॾाढो लिकी वियो आहे। त इहे पासा शार्प थियणु घुरिजनि ऐं तमामु गहरो पासो आहे। जीमेन मुंघाणी बि शाह लतीफ़ जी शाइरे सां गॾु तमामु वॾी शाइरा ऐं कहाणीकार आहे ऐं उनजो आख़िरी शेर पढ़ी जेका सो ॻाल्हि खे ख़तमु थो कयां। अच्छा, जीमेन मुंघाणी वटि जेका मज़ाहमत आहे, हर शाइरा जी पंहिंजी सुञाण आहे। कंहिं वटि मज़ाहमत आहे, कंहिं वटि रोमानियत आहे, कंहिं वटि तरक़ी पसंदी आहे, कंहिं वटि जमालियात आहे, कंहिं वटि के ॿिया पासा आहिनि, पर जीमेन मुंघाणी जो जेको शार्प पासो आहे उहो मज़ाहमत आहे। ऐं मज़ाहमत ॿेड़ी जेका मर्द शाइरनि वटि शायदि इन लहजे में न मिले। तूं नथो ॼाणी सघीं धूता कॾहिं हिन मिटी जा मौजा ऐं करश्मा, तूं नथो ॼाणे सघीं धूता कॾहिं हिन मिटी जा मौजा ऐं करश्मा, ॾिस कराची विनतियूं पेई करे वर कराचीअ ॾे वरी तूं मोरड़ा। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मोरड़े जे भाइरनि जे क़बरुनि जे मथां पुल पे ठाही वई ऐं हुननि जूं क़बरूं मुस्मार पे कयूं वियूं त जीमेन मुंघाणी अवामी आवाज़ में हिकिड़ो आर्टिकल लिखियो ऐं हुनजो उनवान लिखियो ऐं मांगर मच्छ जो मोरड़े जे भाइरनि खां वेर।